नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी वेझो मिसरी जखरेजा जे रवासियुनि जो हैदराबाद हटड़ी पुलिस जे ज़ियातियुनि ऐं नाजाइज़नि ख़िलाफ़ सवें औरतुनि, ॿारड़नि ऐं मर्दनि जो एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी गुलाम हुसैन, मीर बहर, ख़ालिक ॾिनो, मीर बहर, ज़ुल्फ़कार अली, शोबान, शबाना, महबूब, रजब, मला समेत सवें ॻोठाणनि जे सवें औरतुनि, ॿारड़नि समेत मर्दनि जी वॾे तादाद मौजूद हुई। एहतजाज कंदड़नि जो चवणु हो त हटड़ी पुलिस ओचितो छंडण मोरी वेझो गवर्नमेंट डिस्पेंसरी सूमर चंड ड्यूटी ते मौजूद गुलाम हुसैन खे मरीज़ चकास जे बहाने गाॾी तां वठी ज़ोरी ज़बरदस्ती धिका ॾेई साधन कपड़नि में मुलबस एहलकार बदतमीज़ी करे प्राइवेट गाॾी में खंबी खणे तशद्दुद जो निशानो बणाए हैदराबाद जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते घुमाईंदा रहिया। बाद में नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई मुख़्तलिफ़ माण्हुनि खे गिरफ़्तार करण लाइ ज़ोर ॾींदा रहिया। इनकार ते मुख़्तलिफ़ कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं आहिनि। गुलाम हुसैन मीर बहर जो चवणु आहे त आऊं हिकु ॾोहारी न आहियां, न ई मूं ते को कॾहिं का FIR दाख़िल थी। आऊं हिकु साफ़ सुथरो इज़तदार शहरी आहियां। खुदारा मुंहिंजी साख ख़राब करे मूंखे हरासमेंट कयो पियो वञे। हटड़ी पुलिस खामख़्वाह मूंखे तंग करे रही है। आऊं पुलिस जे डप खां पंहिंजी ड्यूटी ते बि नथो वञी सघां। आऊं चीफ जस्टिस ऑफ सिंध, वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP हैदराबाद समेत वसवारनि खे हथ ॿधी अर्ज़ु थो करियां त खुदारा मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे, जीअं आऊं पंहिंजे हक़ हलाल जी रोज़ी करे पंहिंजा बचा पाले सघां। ख़तम करे छॾींदासीं। तव्हां असांखे रुगो सम्झायो त तव्हां खां पंहिंजो कमु नथो पुॼे, छा पंहिंजो तव्हां एतिरो कोन था करे सघो जे तव्हां मासूम वीचारनि ग़रीबनि खे अची परेशान था करियो। हाणे ही जेको आहे वीचारो घर में वेठो आहे, ड्यूटीअ खां वेठो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।